Assalamu alaikum, Marzad here and I welcome all of you. अच्छा जीअं त भई टॉपिक हले पियो क्लासिफिकेशन ऑफ लिविंग थिंग्स हुन में पाण कल्ह किंगडम प्लांट्स पढ़ी आयासीं हुन में पाण जा क़िस्म पढ़ियासीं त बाबा ट्रैकियोफाइट छा आहिनि बेरोफाइट छा आहिनि ठीकु आहे एंजियोस्पर्म छा थींदा आहिनि गैमनोस्पर्म छा आहिनि मोनोकोट छा हूंदो आहे डाइकोट छा हूंदो आहे ठीकु आहे इहो पाण कल्ह पढ़ी आयासीं नॉन सीडिंग जेके प्लांट्स हूंदा आहिनि उहे कहिड़ा आहिनि सीडिंग प्लांट्स जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि जेके सीड फॉर्म कनि था अॼु पहिरियों जेको आहे सो उहो आहे किंगडम एनिमलिया हाणे किंगडम एनिमलिया खे पाण थोरो डिटेल में पढ़ंदासीं छो त मैक्ज़िमम जेके MCQs आहिनि न उहो किंगडम एनिमली मां ई कढंदो आहे होॾे सिर्फ़ु तव्हांखे इहो पुछी सघे थो त भाउ ट्रैकियोफाइट्स कहिड़ा आहिनि वेस्कुलर प्लांट्स कहिड़ा आहिनि या नॉन वेस्कुलर प्लांट्स कहिड़ा थींदा आहिनि या तव्हां पुछंदो त बाबा बेरोफाइट्स जेके आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि या तव्हां खां अंदरि इहो पुछी सघे थो गैमनोस्पर्म्स कहिड़ा आहिनि एंजियोस्पर्म्स कहिड़ा आहिनि ठीकु आहे या सीड फार्मिंग प्लांट्स कहिड़ा आहिनि या नॉन सीड फार्मिंग जेके जंहिंमें सीड न थींदा आहिनि उहे प्लांट्स कहिड़ा आहिनि या तव्हां खां डाइकोट पुछी सघे थो या तव्हां खां मोनोकोट पुछी सघे थो ठीकु आहे पर हिन मां जेको आहे सो किंगडम एनिमलिया मां तव्हां खां मैक्ज़िमम जेको आहे सो MCQs कढंदो आहे तव्हां पास पेपर खणी ॾिसी सघो था जॾहिं बि हिन हिन किंगडम सॉरी क्लासिफिकेशन ऑफ लिविंग थिंग्स मां जॾहिं उहो MCQs कढंदो आहे त किंगडम एनिमलिया खे लाज़मी टच कंदो आहे ठीकु आहे हाणे किंगडम एनिमलिया आहे छा इन खे पाण थोरो डिटेल में पढ़ंदासीं ऐं बेसिक कॉन्सेप्ट खे सम्झंदासीं जीअं पाण अॻिते हली करे ॾुखियाई न थिए हाणे किंगडम एनिमलिया जेको आहे इहो लार्ज ग्रुप आहे ठीकु आहे छांजो यूकैरियोटिक जो ठीकु आहे इहे छा आहे मल्टी सेल्युलर ऑर्गेनिज़म्स आहिनि ठीकु आहे ऐं हे हेट्रोट्रॉफिक हूंदा आहिनि हेट्रोट्रॉफिक उहे हूंदा आहिनि जेकी पंहिंजी न्यूट्रिशन ॿियनि मां वठनि ठीकु आहे एक्सटर्नल इन्वायरमेंट मां माना पाण जेको आहे पंहिंजो फूड तयारु न आहिनि कंदा जीअं प्लांट आहिनि पंहिंजो फूड पाण तयारु कंदा आहिनि ठीकु आहे फोटोसिंथेसिस जे प्रोसेस जे थ्रू पाण पढ़ी आयासीं पोइ हे जेके आहिनि हेट्रोट्रॉफिक पाण पोयनि लेक्चर्स में पढ़ियो आहे पर हिते ॿीहर दौरान जो इहो आहे त तव्हांखे यादि थी वञे ठीकु आहे त उहो किथे बि हेट्रोट्रॉफिक जो पुछे त तव्हांखे क्लिक थी वञे बाबा हेट्रोट्रॉफिक छा थींदा आहिनि जेके पंहिंजी न्यूट्रिशन पाण न वठनि ॿियनि मां वठनि ठीकु आहे पंहिंजो फूड पाण प्रोड्यूस न कनि ॿियनि ते भाड़नि ठीकु आहे हे माना भाड़ी हूंदा आहिनि ॿियनि ते जीअं जंहिंमें इंसान बि अचे थो त हे छा हूंदा आहिनि त हे जेकी न्यूट्रिशन आहे पंहिंजी उहा एक्सटर्नल सोर्सिस मां या एक्सटर्नल इन्वायरमेंट मां वठंदा आहिनि ठीकु आहे किंगडम एनिमलिया में जेके एनिमल्स आहिनि ठीकु आहे हे छा था कनि हे साॻियो हेट्रोट्रॉफिक वारो त हे पंहिंजो जेको आहे सो जेको फूड हूंदो आहे उहे प्रोड्यूस न आहिनि कंदा ठीकु आहे छो त प्लांट्स में जेको आहे सो मेन डिफाइनिंग जो करेक्टरिस्टिक्स हूंदो आहे प्लांट्स में छा आहिनि त उहे पंहिंजो फूड पाण तयारु था कनि एनिमल जेके आहिनि सो उहे पंहिंजो फूड तयारु पाण नथा कनि ॿियनि ते भाड़ींदा ठीकु आहे ॿी जेकी हिन मां मेन इंपॉर्टेंट MCQs ईंदो आहे ॿियो इहो ईंदो आहे त बाबा एनिमल सेल जेको आहे सो उहो लेक करे थो छा खे सेल वाल खे हाणे सेल वाल छाजे अंदरि प्रोड्यूस प्रेज़ेंट हूंदी आहे सॉरी प्लांट सेल जे अंदरि हूंदी आहे हाणे इहो MCQ ईंदो आहे त बाबा सेल वाल छा में एब्सेंट हूंदी आहे त एनिमल सेल जेको आहे सो लेक करे थो मतिलबु उनजे अंदरि सेल वाल नाहे हूंदी प्लांट सेल जे अंदरि सेल वाल हूंदी आहे ठीकु आहे हे यादि रखिजो हे मेन इंपॉर्टेंट MCQs अथव रिपीटेड MCQs आहे उन खां पोइ हिन खे थोरो जनरल वे में पाण सम्झूं त जेके एनिमल्स आहिनि ठीकु आहे उनखे त हूअं मुख़्तलिफ़ ॿिनि जेको आहे सो क़िस्मनि में डिवाइड कयो आहे हिकु वर्टिब्रेट्स हूंदा आहिनि हिकु उहे एनिमल जंहिंजो बैकबोन हूंदो आहे जंहिंजी पोइ रीढ़ जी हॾी हूंदी आहे ठीकु आहे स्पाइनल कॉर्ड हूंदो आहे ॿिया उहे एनिमल्स हूंदा आहिनि जेके इनवर्टिब्रेट हूंदा आहिनि इनवर्टिब्रेट मतिलबु उहे एनिमल जेके लेक कंदा जंहिंजे अंदरि जेको आहे सो स्पाइनल कॉर्ड या रीढ़ जी हॾी या बैकबोन तव्हां चओ उहो नाहे हूंदो ठीकु आहे इहे ॿ मेन ग्रुप आहिनि किंगडम एनिमलिया जे अंदरि सही आहे हाणे थोरो हिनखे पाण पोइ वञी करे ॾिसूं था त बाबा जेके किंगडम एनिमलिया आहे उहो 36 फाइलम में विरहायो वियो आहे ठीकु आहे हाणे फाइलम छा खे चइबो आहे फाइलम मतिलबु हम नस्ल ठीकु आहे हम नस्ल या बेसिक जेकी सब डिवीजन थींदी आहे जिथां ॿिया नस्ल निकिरंदा आहिनि ठीकु आहे त किंगडम एनिमलिया खे 36 हिन महिल ताईं 36 ऐं इहा वधनि बि अथा ठीकु आहे जीअं जीअं ऑर्गेनिज़म्स मिलनि था साइंस खे साइंसदाननि खे त उहे साइंटिस्ट जेका आहे हिन फाइलम खे वधाईंदा था वञनि हम नस्ल माना जिथां सब डिवीजन थिए थी बेसिक सब डिवीजन त किंगडम एनिमलिया खे बेसिक जेको आहे सब डिवीजन 36 में विरहायो वियो आहे ठीकु आहे पर उन मां जेको मेन इंपॉर्टेंट उहे ई आहिनि ठीकु आहे हिननि मां बि जेको मेन इंपॉर्टेंट हूंदो उहो कहिड़ो आहे कोर डाटा आहे जेको पाण लास्ट पढ़ंदासीं हाणे पोरीफेरिया कहिड़ा हूंदा आहिनि स्पोनेजिस हूंदा आहिनि इहे उहे जानवर हूंदा आहिनि जेके समुंड जे अंदरि हूंदा आहिनि ठीकु आहे
सिपिन उनारिका जीअं पाण न ॾिसंदा आहियूं पाण वटि खुंबियूं हूंदियूं उन जी शकल में इहे समुंड जे अंदरि हूंदा आहिनि, पाणी जे अंदरि हूंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ नाइडेरिया, हाणे हिते सी साइलेंट अथव, ठीकु आहे। हिनखे तव्हां जेको आहे सो साइनी डेरिया न पढ़ंदव, हिनखे नाइडेरिया पढ़ंदव, ठीकु आहे। नाइडेरिया जेके आहिनि सो उहे जेली फिश हूंदा आहिनि या हाइड्रेस हूंदा आहिनि। हाणे हाइड्रेस जेको आहे सो हिनखे तव्हां हिकिड़ो पेन थी वठो। ऐं नाइडेरिया जेको आहे सो इन में जेके हाइड्रा आहे, हाइड्रा खे समुंड जो जेको नांग आहे उहो बि चयो वेंदो आहे, ठीकु आहे। हाणे हे कीअं हूंदो आहे, हे हीअं हूंदो आहे, ठीकु आहे। हिन जा 9 मुख़्तलिफ़ हेड्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। 9 मुख़्तलिफ़ हेड्स हूंदा आहिनि हाइड्रा जा, ठीकु आहे। हिनखे समुंड जो नांग बि चयो वेंदो आहे, ठीकु आहे। स्नेक लाइक हेड हूंदो आहे हिन जो, ठीकु आहे। समुंड जो नांग बि चयो वेंदो आहे। या वरी जेको आहे सो हिन नाइडेरिया ॿियो कहिड़ो थो अचे, जेली फिश अचे। हाणे जेली फिश कीअं हूंदो आहे, जेली फिश ईअं हूंदी आहे, ठीकु आहे। हिन जे मथां हे हूंदो आहे, हे निकिरंदा आहिनि हिन जा, हे जेली फिश हूंदी आहे, ठीकु आहे। हे मुख़्तलिफ़ हिन जा निकिरंदा। तव्हां जेकॾहिं गूगल कंदो न त हिन जी तव्हांखे तस्वीर बि अची वेंदी। या हिकु हे क़िस्म हूंदो आहे जेली फिश जो, या वरी जेली फिश ईअं हूंदी आहे। 90% ईअं हूंदी आहे जेली फिश। हे हाणे हिकिड़ो मां ॾिठो हुयो BBC ते आयो त उतां तव्हांखे कढायां पियो, पर 90% जेली फिश ईअं हूंदी आहे। हिन जो जेको आहे सो स्ट्रक्चर ईअं हूंदो आहे, ठीकु आहे। जेली फिश खे जेको आहे सो नजमुल बहर बि चयो वेंदो अथव उर्दू में, ठीकु आहे। इहो हिकु ईंदो अथव MCQ उर्दू में अथव, नजमुल बहर छा आहे, उहा जेली फिश आहे, सही आहे। त नाइडेरिया जेको आहे सो फाइलम, उन जे अंदरि कहिड़ा अचंदा, जेली फिश अचे थो, हाइड्रा अचे थो, ठीकु आहे। उन खां पोइ नेमाटोडा आहे, नेमाटोडा में कहिड़ा अचंदा, राउंड वार्म्स अचंदा। राउंड वार्म्स कीअं हूंदा आहिनि, जे ईअं मतिलबु ईअं, ठीकु आहे। गोल गोल मटोल जेके कीड़ा हूंदा आहिनि, ठीकु आहे। राउंड वार्म्स जंहिंखे चऊं था, उहे छा में अचनि था, नेमाटोडा में अचनि था, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो तव्हांजो मलेस्का। हाणे मलेस्का में कहिड़ा कहिड़ा अचनि था, स्नेल अचे थो, स्लग अचे थो, ऑक्टोपस अचे थो। ऑक्टोपस तव्हां ॾिठो हूंदो समुंड में हूंदो, हुन इलाही सारा जेको आहे सो हुन जी आर्म्स हूंदियूं आहिनि घणियूं, ठीकु आहे। हाणे हे उहे जानवर हूंदा आहिनि, नरम गोश्त हूंदो आहे हिननि जो, और जेकी खोपड़ी हूंदी आहे न, दिमाग़ हूंदो आहे मथे जेको हूंदो आहे, उनजी हॾी न आहे हूंदी, ठीकु आहे। उन खां पोइ एनीलिडिया आहिनि। एनीलिडिया में कहिड़ा अचनि था, अर्थ वार्म्स, ठीकु आहे, जेके ज़मीनी कीड़ा हूंदा आहिनि, ठीकु आहे। या लेचिस जेके हूंदियूं आहिनि, लेचिस जेके छा कंदियूं आहिनि, ब्लड सकिंग वार्म्स हूंदा आहिनि। हे रत खे चूसींदा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो आर्थ्रोपोड्स। आर्थ्रोपोड्स में मिलीपेड्स अचनि था, सेंटीपेड्स अचनि था, इंसेक्ट अचनि था। तव्हां नंढा जानवर ठाह हूंदा बिल्कुलु, हुन में जेके इंसेक्ट टाइप हूंदा आहिनि मिटी जे अंदरि, उहे कहिड़ा हूंदा आहिनि, उहे आर्थ्रोपोड्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो कोडाटा। हाणे कोडाटा जेको आहे सो इहो मेन इंपॉर्टेंट आहे। अकॉर्डिंग टू साइंस इंसान बि हिते ई निकितो आहे, ठीकु आहे। हाणे कोडाटा एनिमल जेके आहिनि, इहे नॉन कॉर्ड्स हूंदा आहिनि। नॉन कॉर्ड्स मतिलबु त इन्हनि जे अंदरि जेको आहे सो स्पाइनल कॉर्ड हूंदो आहे, ठीकु आहे। नॉन कॉर्ड्स मीन्स स्पाइनल कॉर्ड जी मौजूदगी हूंदी आहे। स्पाइनल कॉर्ड छा खे चइबो आहे, बैकबोन खे। रीढ़ जी हॾी तव्हां सिंधी में आसानी सां सम्झो, ठीकु आहे। हिकु रीढ़ जी हॾी आहे, हुनखे पाण खे चवंदा आहियूं बैकबोन, ठीकु आहे। नोटोकॉर्ड्स, नोटोकॉर्ड्स मीन्स स्पाइनल कॉर्ड या बैकबोन, ठीकु आहे। हाणे जेके कॉर्ड डाटा हूंदा आहिनि, इन जे अंदरि जेको आहे सो नोटोकॉर्ड्स मौजूदु हूंदो आहे, मतिलबु बैकबोन हूंदो आहे। ऐं इहे छा हूंदा, इहे वर्टिब्रेट्स हूंदा। हे ॿिया जेके बि आहिनि, इहे सॼा इनवर्टिब्रेट्स हूंदा आहिनि। सिर्फ़ु कॉर्ड डाटा जेको फाइलम आहे, उहो जेको आहे उहो वर्टिब्रेट्स आहे, ठीकु आहे। हाणे पाण जेको आहे सो थोरो डिटेल में पढ़ंदासीं त बाबा वर्टिब्रेट छा आहिनि ऐं इनवर्टिब्रेट छा आहिनि। हाणे वर्टिब्रेट उहे एनिमल आहिनि जेके विदाउट बैकबोन हूंदा आहिनि, ठीकु आहे। जंहिंमें जेको आहे सो बैकबोन जी कमी, इनवर्टिब्रेट्स सॉरी, इनवर्टिब्रेट्स उहे हूंदा आहिनि जंहिंजे अंदरि वर्टिब्रल कालम जेको आहे सो न आहे हूंदो, मतिलबु उनजे अंदरि, उनजे जिस्म जे अंदरि रीढ़ जी हॾी न आहे हूंदी, बैकबोन जी गैर मौजूदगी हूंदी आहे। जेके वर्टिब्रेट हूंदा आहिनि उनजे अंदरि छा हूंदो आहे, वर्टिब्रल कालम हूंदो आहे, ठीकु आहे। हिन जो एग्ज़ाम्पल कहिड़ा आहिनि, स्नेक आहे, स्नेल आहे, ठीकु आहे। अर्थवार्म्स आहिनि, लेचिस आहिनि, जेके पाण पोइ पढ़ी आया हिन जा कहिड़ा आहिनि, पैरेट्स आहे, ह्यूमन आहे, स्नेक आहे, एलिफेंट आहे, ठीकु आहे। उहे जानवर जंहिंजे तव्हां ॾिसो, तव्हां इन जी तव्हांखे पाण खे ख़बर आहे त जंहिंजे अंदरि रीढ़ जी हॾी मौजूदु हूंदी आहे, सही आहे। उन खां पोइ छा आहिनि, हे लेस डेवलप्ड हूंदा आहिनि। हिन जो जेको इंटरनल स्केलेटन हूंदो आहे, जेकी ढांचो हूंदो आहे हॾियुनि जो, उहो जेको आहे सो बिल्कुलु घटि हूंदो आहे। ब्रेन बि हिन जो लेस डेवलप हूंदो आहे। हिन जे मुक़ाबले में हे जेके आहिनि जानवर,
इहे इंटरनल स्केलेटन जो मज़बूत हूंदो आहे, हॾनि जो ढांचो, ऐं उन जो हाईली डेवलप ब्रेन हूंदो आहे। जीअं इंसानु आहे, तव्हां ॾिसो केतिरी तरक़ी थो करे, ठीकु आहे, या ॿिया जेके जानवर आहिनि जीअं कुतो आहे, ॿिली आहे, उनखे उहे केतिरा होशियारु हूंदा आहिनि। उन खां अलावा जेको आहे सो जेके इनवर्टिब्रेट्स आहिनि, उनखे 36 फाइला में विराए वियो आहे, ठीकु आहे। ऐं जेके वर्टिब्रेट्स आहिनि, कोर्डेटा, इहे 5 मेन जेके इंपॉर्टेंट क्लासिस उन में डिवाइडेड आहिनि। कहिड़ा कहिड़ा आहिनि? फिश आहे, एम्फीबियंस आहे, रेप्टाइल्स आहे, बर्ड्स आहिनि, एंड मैमल्स आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ हे जेके आहिनि लार्ज इन नंबर आहिनि, हे सभ खां वधीक वधि में वधि हे हूंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां मुक़ाबले में जेके वर्टिब्रेट्स आहिनि उहे स्मॉलर इन नंबर आहिनि, ठीकु आहे। हे स्लो मूविंग ऑर्गेनिज़म तव्हां ॾिठा हूंदा, जेके इंसेक्ट हूंदा आहिनि, स्नेल हूंदा आहिनि, या अर्थ में बिल्कुलु आराम सां हलंदा आहिनि। हे जेके आहिनि फास्ट मूविंग आहिनि, इंसानु आहे, कुतो आहे, ॿिली आहे, ठीकु आहे। इन में मुख़्तलिफ़ परिंदा अचनि था, जीअं पैरेट जो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾिनो, ठीकु आहे। इहे फास्ट मूविंग आहिनि, सही आहे। त तव्हांखे इहे शइ क्लियर हुजे त पोइ वर्टिब्रेट छा थींदा, इनवर्टिब्रेट छा थींदा, हिन मां MCQs लाज़मी ईंदा आहिनि। आई होप त हे तव्हांजो कॉन्सेप्ट हिन जो क्लियर थी वेंदो। उन खां पोइ हाणे पाण पढ़ंदासीं त 5 जेके मेन क्लासिस इनवर्टिब्रेट जा, जेके पाण पढ़ियासीं न। इनवर्टिब्रेट हिन में एतिरा इहे इंपॉर्टेंट न आहिनि, जेतिरा हे कराया आहिनि इहे मोर देन इनफ आहिनि, ठीकु आहे। हाणे जेको वर्टिब्रेट आहे, इहो मुख़्तलिफ़ जेको आहे सो 5 क्लासिस में डिवाइड। हाणे उन 5 क्लासिस खे पाण ॾिसंदासीं, जिथां MCQs निकिरंदा आहिनि। हाणे 5 क्लासिस में नंबर 1 ते अचे थो मेमल्स, ठीकु आहे। हाणे मेमल्स इहे अहिड़ा जानवर हूंदा आहिनि जेके पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे खीर ते, ठीकु आहे, खीर ते जेको आहे सो पालींदा आहिनि, खीर पीआईंदा आहिनि, सही आहे, नंबर 1 शइ। उन खां पोइ हे छा हूंदा आहिनि, हे मोस्टली कवर्ड हूंदा आहिनि हेयर या फर माना हिकु जा ॾिसंदा आहियो न, जेकी रिढ हूंदी आहे उन मथां इहो फर हूंदो आहे, ठीकु आहे। नरम पोशाक जेकी हूंदी आहे उनजे मथां जेको वारनि नुमा हूंदी आहे, उन या त उनजी स्किन जेको आहे सो कवर्ड हूंदी आहे हेयर सां या फर सां हूंदी आहे, ठीकु आहे। ऐं हिन जे अंदरि मोस्टली स्पेशलाइज़ टीथ हूंदा आहिनि, ठीकु आहे, जेके हुननि खे च्यू या जेको आहे सो कंहिं शइ खे कटण में या चॿाइण में जेको आहे सो फूड जी मदद ॾींदा आहिनि, ठीकु आहे। हिन में कहिड़ा कहिड़ा शइ अचनि था, केट अचे थी, डॉग्स, बैट्स, एलिफेंट्स एंड वेल्स, ठीकु आहे, इहे मैमल्स में अचनि था। उन खां पोइ ईव्स आहिनि या बर्ड्स, ठीकु आहे। हे छा था कनि, हिन जे अंदरि तव्हांखे ख़बर आहे पखियुनि जे अंदरि छा हूंदो आहे, विंग्स हूंदा आहिनि, फीदर पर हूंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं सॉरी, ठीकु आहे, कैरेक्टराइज़ बाय विंग्स एंड फीदर, या उनजे पोइ जेको आहे बीक हूंदी आहे। हे छा कंदा आहिनि त अंडा ॾींदा आहिनि। तव्हां सभिनि खे ख़बर आहे त जेके बि पखी आहिनि उहे सॼा अंडा ॾींदा आहिनि, ठीकु आहे। पखियुनि जा क़िस्म कहिड़ा आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि, तव्हां सभिनी खे ख़बर, कीवी, चिकन, वुड कीपी, पीकर, तव्हांजे मिसाल ॾियण लाइ सम्झो, पर हिन खां वधीक तव्हां सभिनी खे ख़बर त कहिड़ा कहिड़ा थींदा आहिनि, ठीकु आहे। हे ड्रखण जेके पाण चवंदा आहियूं सिंधी में, ड्रखण पखी जेको ॿियनि लाइ घर ठाहींदो आहे। हाणे हिते इहा ॻाल्हि तव्हां यादि रखो त कुझु जेके बर्ड्स हूंदा आहिनि उनजे अंदरि विंग्स हूंदी आहे, पर उहे उॾी न आहिनि सघंदा, ठीकु आहे। पर कुझु अहिड़ा एनिमल हूंदा आहिनि जंहिंजे अंदरि विंग्स हूंदियूं आहिनि, उहे उड़ंदा आहिनि, पर उहे जेको आहे सो मैमल्स में ईंदा आहिनि, जीअं बैट्स आहिनि, ठीकु आहे। चमचिचिड़ा जेके जंहिंखे पाण चऊं था, उहे छा में ईंदा आहिनि, उहे क्लासीफाइड थींदा आहिनि मैमल्स में, ठीकु आहे। उहे जेको आहे सो बर्ड्स में न ईंदा अथव, इहा शइ यादि रखो। उन खां पोइ अचे थो, हा, इन करे मां थोरो हिनखे त कुझु दोस्तनि खे सम्झ नथो अचे, इन करे हर शइ खे लिखिणो थो पए। इन करे मां हिते लिखियो त इन करे तव्हां इहा ॻाल्हि सम्झो त जेके बि एनिमल्स आहिनि, सॼा एनिमल जेके आहिनि उहे नथा उॾी सघनि, उहे जेको आहे सो बर्ड्स जे अंदरि नथा अचनि, ठीकु आहे। जीअं हाणे बैट जो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾिनो, चमचिचिड़ो, त बाबा इहो मैमल्स जे अंदरि ईंदो आहे, सही आहे। उन खां अचनि था पोइ रेप्टेलिया उहे आहिनि जेके रहिड़ी करे हलंदा आहिनि, जीअं नांग आहे, क्रोकोडाइल आहे, ठीकु आहे। अहिड़ा क़िस्म इहे छा आहिनि, हूंदा कोल्ड ब्लड हूंदो आहे। ऐं हिन में पाण पोइ अॻिते हली करे पढ़ंदासीं त बाबा कोल्ड ब्लड छा आहे, ठीकु आहे, वार्म ब्लडेड कहिड़ा हूंदा आहिनि, ठीकु आहे। हे 4 लेग एनिमल हूंदा आहिनि, कैरेक्टराइज़ बाय द प्रेजेंस ऑफ अ टेल, हिन जे अंदरि टेल हूंदी आहे पोयों, ठीकु आहे, या डर्मल हिन जो स्केल हूंदो आहे। हिन जे एग्ज़ाम्पल्स कहिड़ा आहिनि, टर्टल्स आहिनि, ठीकु आहे, तव्हां ॾिठा आहिनि, कछुआ जेके हूंदा आहिनि, स्नेक जेके हूंदा आहिनि, या क्रोकोडाइल्स हूंदा आहिनि, सही आहे। उन खां पोइ अचे थो एम्फीबिया जेके आहे सो क्लास जेको आहे उहे कहिड़ा आहिनि, उहे कोल्ड ब्लडेड हूंदा आहिनि, एनिमल्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। छो त इहे जेको आहे सो पंहिंजो घणो अरिसो जेको आहे सो पाणी जे अंदरि गुज़ारींदा आहिनि, ठीकु आहे। इहे इन्वायरमेंट जे हिसाब सां पंहिंजो टेम्परेचर चेंज कंदा आहिनि। इहे जेको आहे सो जॾहिं पाणी जे अंदरि हूंदा आहिनि त इहे जेके ऑक्सीजन खे एब्ज़ॉर्ब कंदा आहिनि, या जेको साहु खणंदा आहिनि, उहे छाजे करे थ्रू खणंदा आहिनि, पंहिंजी स्किन जे ज़रिए, ठीकु आहे। मॉइस्ट इन्वायरमेंट माना जेको पाणी वारी इन्वायरमेंट हूंदी आहे। हे जेको आहे सो जेके आना लाहींदा आहिनि, उहे जेली लाइक एग्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। जीअं जेली हूंदी आहे न, जेली तव्हां ॾिठी आहे, उन जे टाइप जा आना हूंदा आहिनि जेके पाणी जे अंदरि हिलाईंदा आहिनि।
हाणे एम्फीबियंस में कहिड़ा कहिड़ा अचनि था, फ्रॉग अचे थो, टोड टोड ऐं अहिड़ा ॿिया जानवर अचनि था। सही आहे। उन खां पोइ अचे थो फिश। हाणे फिश आहे त इहो हिकु फिश जे अंदरि मुख़्तलिफ़ डाइवर्स क़िस्म इलाही क़िस्म जा एनिमल्स अचनि था। ठीकु आहे। हाणे हे छा था कनि, हे पाणी जे अंदरि रहनि था। तव्हां सभिनी खे ख़बर आहे फिश जेको आहे सो पंछी जेको आहे पाणी जे अंदरि रहंदी आहे। ठीकु आहे। हे सॼी फिश जेके आहिनि इहे वर्टिब्रेट्स आहिनि। ठीकु आहे। इन जी गिल्स हूंदा आहिनि जेके, उनजे थ्रू जेको आहे सो इहे साहु खणंदा आहिनि। रोहू आहे, थाला आहे, ट्राउट आहे, जेके नादरनि एरिया विया हूंदा तव्हां, मां उन ट्राउट खाधो हूंदो, शार्क आहे। ठीकु आहे। इहे छा में अचनि था, इहे फिशिस में अचनि थियूं। ठीकु आहे। पर हिकिड़ी इहा ॻाल्हि यादि रखिजो त जिथे बि जेली फिश अचे, स्टार फिश अचे या सिल्वर फिश अचे, त इन खे तव्हां कॾहिं बि कोर डाटा जे फिश में क्लासीफाइड न कंदव। इहे सॼा इनवर्टिब्रेट्स आहिनि। ठीकु आहे। जेली फिश, स्टार फिश ऐं सिल्वर फिश, इन पोयां फिश त अचे थो पर इहे वर्टिब्रेट्स न आहिनि, इहे इनवर्टिब्रेट्स आहिनि। जेली फिश जीअं मां तव्हांखे ॿुधायमि कीअं थींदी आहे। तव्हांखे हिननि खे वधीक अञा सही सम्झण लाइ हिते ॾिसो न, हिन जी तस्वीर न आहे, तव्हां सिर्फ़ु हिन खे गूगल कयो न, जेली फिश, स्टार फिश या सिल्वर फिश, इन जी सिर्फ़ु तस्वीर ॾिसी छॾियो। ठीकु आहे। या जेके पोयां मां तव्हांखे ॿुधाया आहिनि, स्नेल ॿुधाया आहिनि, अर्थवाम ॿुधाया आहिनि, घणनि दोस्तनि खे ख़बर नथी पए, मिलीपेड्स छा आहिनि, सेंटीपेड्स छा आहिनि, इंसेक्ट छा आहिनि, तव्हां हिन जी सिर्फ़ु हिकिड़ी तस्वीर ॾिसो गूगल खोले न, तव्हांखे